गाल त खबड़ फ़कीर लख जी कई आ, पर सच थो चे अलाए मुखे बताल पियो करे। अड़ी भागन भरी तुझा भाग मस मस को छप्पर छाम मिलियो लगे थो पियो त हाणे असां खे हे घर भी छडणो पव। छो दी छो ही घर छो छडींदो ऐं तव्हां खे आखिर ते तकलीफ़ कहिड़ी आ? ओ अदा हाणे तहां भी असां मो बेज़ार थी पिया ये न थे जो धिक्का ॾेई असां खे घर मां कढो। देखो पहिरीं ही पाण हलिया वञूं इज्जत सां त भलो आ। अदी धिक्का ॾियण त छा, पर हिते हाणे तव्हां जे केरु वार जो बि नालो न वठंदो। सावण खान हाणे कई न कम जी ॻाल्हि। साईं तुझो हुकुम खपे, खबड़ फ़कीर जो सिर भी तुझे अॻियो हाज़िर आ। खबड़ फ़कीर मूंखे तुंहिंजे सिर जो को बि खप कोन्हे। तूं दरवेश आहीं ऐं बस दुआऊं ॾींदो रह त भलाई थींदी रहे। भलाई त तोसां कयां पियो, पर तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थो सावण खान। खबड़ फ़कीर मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में त अचे पई, पर ॿेले मूंखे तुंहिंजे मथां को बि एतबार कोन्हे। काथे मां 80 सालनि जो ऐं काथे उहा 16 सालनि जी छोकिरी सम्झी तो त इहो रिश्तो मूंखे मिलंदो। कहिड़े रिश्ते जी ॻाल्हि कई थी अधे सावण सां खबड़ फ़कीर? इहा उहा तुआरी छोरी। ओ अदा सावण इहा छोरी समझो त असां जे हथ में आ। तोखे 2 ॾींहनि में था इहो संग वठी ॾियूं, रुगो तूं पंहिंजो राज़ पो ॾेखार। तोखे ख़बर ई न पवंदी त इहा संगा बदी थी कीअं, रुगो कुंवार तुंहिंजे घर अची वेंदी। हा अरे भागन भरी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ ॾींहुं ॿ तरस हथ पेर हणी वठां त पोइ इहो रिश्तो बि ॾिसींदासीं ऐं पको बि कयो वेंदासीं। ओ इहा थी न ॻाल्हि। ओ इहे अंगण मुंहिंजे सावण जा वसंदा, सदा अंगण मुंहिंजे अदल जा वसंदा। जानू अॼु कावड़ में आई, ख़ैर त आहे? अॼु तुंहिंजा आशिक़ खे दफ़न करिया हुआ। छा कंहिंखे मारे आयो आहे? जानू ॿुधा। दिलदार दरिया खे। मूं सम्झो त तूं सोट खे मारे आयो आहीं। हाणे उन जो वारो अथई। छो त जानू जिन आहे, जिन जंहिंजे पिया पंदो आहे हुनखे मारींदो आहे या खारींदो आहे। त तूं जंहिं सौट खे ज़िंदा किथां छॾी? सफ़ा को होश विञाए वेठो आ। सच थी चई अदी, जॾहिं कान तो ऐं खबड़ फ़कीर मूंखे ख्वाब ॾेखारिया आहिनि, मूंखे त राति जो निंड ई कान थी अचे। निंड कीअं अचे सावण खान? जॾहिं सुहिणी का परी हंझ में अचे तॾहिं त निंड अचे न। हा खबड़ फ़कीर, का हिन जहिड़ी शइ हथ अची वञे न। होॾे मेरे मुंह तरफ़ कर के भगो अची, अच्छो मथो अटो ख़राब। मां भी निमाणी है, निमाणी न ते न चाहींदी साईं। ॿियो काॾे वञा? अरे हे पोड़ो त सफ़ा बताल उठी वियो आहे, बताल। पुफी लगे थो त हाणे हिन खे कमरे में बंदि करणो ई पवंदो। कमरे में छो बंदि कंदो? मुंहिंजो रिश्तो कराए हमेशा जे लाइ मूंखे पखुर टंगुनि में विझी छॾियो न। सावण खान रिश्तो त थी वेंदो, पर उन लाइ ख़र्च केरु कंदो बाबा? ख़र्च मां कंदुसि बाबा, जेतिरो बि ख़र्च आयो हो कंदुसि, जेकॾहिं मूंखे
ज़मीन भी विकणी पई न, उहा भी विकणंदुसि, पर पहिरीं रिश्तो त पक्को करे अचो न। अड़ी छोरी तू हेॾे थी, मां अधे सावण खे सम्झायां। इहो अदा सावण तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। तूं रुगो ॻाढ़ा ॻाढ़ा नोट आणे मुंहिंजे तरीअ ते रख, पोइ वेही तूं ॾिस कीअं थी मां उबता ट्रोपा ॾियां ऐं कीअं थी सिलाई सेखारियां। हेॾां ॻाढ़ा नोट मुंहिंजे तरीअ ते आया, हेॾां तुंहिंजो संग। दिलदार खे कंहिं मारियो आहे? इहो कमु जानवर जो हूंदो। बाबा साईं, जानवर जी जान भी तव्हांजे मथां कुर्बान आहे। थोरो तव्हां बि सोचो त दिलदार अकबर जे हमरान जे पहिरे जे हेठि हो। छा जानू मलाक त न हो जे आयो वञ दिलदार खे मारियो हलियो वियो ऐं हिननि सभिनी खे ख़बर ई न पई? सरकार, ही कम भी शेर खान जो आहे। बस सोभा बस। इहा ॻाल्हि कंदे तोखे सोचणु घुरिजे। धण हमराहनि जे विच में अची शेर खानी दिलदार खे मारे वियो। तव्हांखे बुॾी मरणु घुरिजे। सरकार, उन ॾींहुं मां ॻोठ खां ॿाहिरि वियलोसि। पोइ अॼु छो आयो हिते? वञो वापसि। सरकार, ही कम कंहिं पंहिंजे जो आहे। सरकार, असां में को भी गदार न है ऐं दिलदार सां असांजी कहिड़ी दुश्मनी आहे? कमाल असांजी दुश्मनी हुजे या न हुजे, पर जानू त दिलदार जो जानी दुश्मन हुयो न। मां तव्हांजो बस ॿुधणु नथो चाहियां। इहो कमु कंहिंजो बि आहे, उनखे सुभाणे ताईं जी मोहलत आहे। उहो सोचे वठे, जे उन अची सुभाणे मुंहिंजे साम्हूं इक़रार न कयो त तव्हां मां कंहिंखे बि बख़्श न कंदुसि। जानू, मूंखे इहा ख़बर आहे त इहो सॼो कमु तुंहिंजो आहे ऐं इहा बि ख़बर आहे तोसां हिन कम में पिरियल सूमर ऐं सोभो बि गॾु आहे। अकबर पोइ बाक़ी कमाल ऐं सोबत ते इल्ज़ाम नथो हणी छो? जेसि ताईं अच्छा कारा ज़ाहिर न थींदा तेसि ताईं रहस्य बि कंहिंखे छॾण वारो न आहे। तूं ख़ुशि न थी, जल्द तुंहिंजी असलियत साम्हूं अची वेंदी। अदा माई भागन भरी ऐं ख़बर फ़कीर जो कम इहो आहे कि माण्हुनि जा घर फिटाइण। घटि में घटि तूं त कुझु ख्याल कर। जवान पुट घर में वेठो आहे ऐं तूं पंहिंजी शादी जो पियो सोची। ॻोठ सॼो असांखे थुकूं न हणंदो। अड़ी अती चइनि शादियुनि जी इजाज़त शरीयत ॾे थी, हाणे जे अधे सावण खणी ॿी शादी कई त कहिड़ो ॾोह थी पियुसि? तूं हाणे हिनखे घणो बताल न कर। मूंखे ख़बर आहे शरीयत इजाज़त ॾे थी, त पोइ तूं पंहिंजे मुड़ुस जी ॿी शादी छो नथी कराई? वाह अदी भागुल वाह, ॻाल्हि त लख जी कई थी। बस हाणे बस, तूं ॾंद न कढ। छो इते तोखे कावर थी लॻे? आई बस हाणे बस माई, मूंखे तूं इहे उबता ट्रोपा ॾियण न सेखार मूंखे उबतियूं सिलायूं। उबता ट्रोपा त तूं थी ॾी। 80 साल जे पोड़े खे उबता ख्वाब ॾेखारे बताल कयो अथई। ऐं जॾहिं मां ख़बर जी ॻाल्हि कयां थी त हा करायां थी ख़बर जी शादी, तूं कंदीअ मुंहिंजे मुड़ुस सां निकाह? हाँ तो माई, पोइ छा ख्याल आहे? दरवेश है दुआ कंदो जाए। परे थी मोआ, तुंहिंजे सिरके भागल मरी जे सिरके में बाहि ॾियां। हाणे तव्हांखे हिन घर मां कढणो ई पवंदो। ॿुधे थो न ता सावण, माई भागुल छा बकवास करे वई? अदी कुछ न कुछ सही त चवे पई। बस दा बस, हाणे तूं बि मूंखे सिलायूं करण सेखारींदे, वरी उबता ट्रोपा तुंहिंजे चवण ते ॾियां? सावण खान, पापा जा वक्त आहे, सोचे वठ।
दुआ न मारिया आया। मारिया मूं तोसां वॾो ज़ुल्म कयो आहे। मूंखे माफ़ करे छॾिजो। साईं, मां त तव्हांखे माफ़ कयो, पर जेकॾहिं तव्हां दुआ जे कातिलनि खे सज़ा न ॾिनी त मौत खां पोइ तव्हां दुआ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदव? दुआ जो रूह भटके थो। दुआ जे कातिलनि खे सज़ा ज़रूर मिलणु खपे। कोन बख़्श कंदुसि। शेर ख़ान खे मां कॾहिं बि कोन बख़्श कंदुसि। शेर ख़ान त दुआ सां मोहबत कंदो। न वठ उन कमीणे जो नालो मुंहिंजे अॻियां। थोड़ो जज़्बात खां हटी करे सोचो। जेकॾहिं तव्हां बि दुआ जे खून सां इंसाफ़ न कंदव त पोइ ॿियो केरु कंदो? शेर ख़ान ऐं दुआ हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ ऐं मोहबत करण वारा हिक ॿिए जा कातिल नथा थी सघनि। जेकॾहिं शेर ख़ान कातिल न आहे त ॿियो केरु थो कातिल थी सघे मुंहिंजी नियाणीअ जो? जानू। छा? जानू? जानू जेको मुंहिंजी नियाणीअ खे धीअ मिसल सम्झंदो हो। साईं, जानू नांग मिसल आहे जेको पंहिंजा बच्चा बि खाई वेंदो आहे। उनखे रिश्तनि जो कहिड़ो क़दुरु? दुआ त नाले में धी हुयसि न, को रत जो रिश्तो त न हुयसि। त पोइ छा दुआ मथां जानू रहम कयो हूंदो? साईं, जानू खां वधीक ज़ालिम को बि न आहे। वधीक तव्हां पाण सियाणा आहियो, सोचे सम्झी सघो था। मारिया, मूंखे कसम आहे दुआ जे रत जो, जे न खून में जानूअ जो हथ हूंदो न त जानू सभिनी जे लाइ इबरत बणिजी वेंदो। बल्ले कमाल मूं तव्हांखे तंहिंजे करे घुरायो आहे जो अकबरड़ो मुंहिंजूं खॾूं पियो खोटे खॾूं, छो त मूं दिलदार खे त घुमाए छॾियो। हाणे ने अकबर जो वारो आहे। जे अकबर खे बि न घुमाया न तव्हां जानू जिन न आहियां पोइ। जेकॾहिं अकबर खे कुझु कयोसीं न त रेस जो शक असां मथां ईंदो। अकबर खे जे आज़ाद छॾियोसि न तो रेस जो हमदर्द खणी वेंदो। आउं नथो चाहियां त अकबर वञी मुंहिंजी जॻह विलारे। असांखे त रेस लाइ कमु करणो आहे। कमाल रेस सां गॾिजी सभई कमु कंदासूं, पर इन अकबर जे मरण खां पोइ। जानू, तूं असांखे मुसीबत में विझनि। मुसीबत में त हाणे असांजा दुश्मन ईंदा, दुश्मन। जानू जिन आहे, जिन जंहिंजे पिया पवंदो हुनखे मारींदो या खारींदो आहे। त ही तूं ॾिस त हाणे केरु थो मरे, केरु थो खरे। अकबर शेर ख़ान मुंहिंजी औताक जे मथां हलां कई, इहो त दुनिया ॾिठो, पर मुंहिंजी धीअ जो खून अञा ताईं रास बणियल आहे। सरकार, वो भी शेर खान। पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, पर पोइ सोच। शक त मूंखे बि शेर खान जे मथां हो, पर हाणे मुंहिंजे शक जो दाइरो वधी वियो आहे। ॿिया केरु था थी सघनि बाबा साईं? जानूअ जी ज़बानी त उन राति दिलदार खे नशो न हो। पर दिलदार ईअं छो कंदो? सबब त हज़ारनि थी सघनि था, पर जेको वॾो सबब आहे उहो मुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजे वारिस खे ख़तम करे। मूंखे नथो लॻे त को दिलदार इहा हरकत कंदो। मुंहिंजो ॿियो शक अकबर जानूअ मथां थो वञे।
हलंदड़ महफ़िल मां त जानो भी ॿाहिरि निकिरी वियो। थी सघे थो त इहो कमु जानू कयो हुजे, छो त अकबर जेके कॾहिं ग़लति अंदाज़ो नाहे लॻाईंदी। जानूअ खे कुझु ॾींहंनि लाइ गुम कर ऐं हुनजे मथां एतिरो त टॉर्चर कर जो अॻिला पोयां सभु गुनाह क़बूल करे। सरकार, जानू पंहिंजे वफ़ादारनि खां परे थिए ई कोन थो। अकबर उन्हनि खे ख़रीदे छॾ, मारण जी का बि ज़रूरत न आहे। 2 ॾींहंनि जे अंदरि जानू पंहिंजा गुनाह क़बूल करे अद्दा ये माइट त नाहिन, भाॼाई अलाए किथे वठी आई आहे। अड़ी चरी जे माइटन में हलियासीं त मारे विझंदा, इन्हे जे करे मां रुखी टियो खयो आ। सत भराई पर के छॾ हमज़ा, सत भिराई तोखे सूरन में कान विझंदी। हल अॻियां थी। हलो अच्छा के छा अचो हलो। सत भिराई तो ता घोर वञे हमज़ा, इते बीह। घोर वञी सत ने भाइरन सूदो तॾहिं हमज़ो इते बीहंदो। उहे त चरिया कॾो का तुंहिंजे मथां घोरजी विया। जियो चवाए मुंहिंजी सिकी लधी, ॿुधा त सही। हाणे ये बाछियूं बंदि कर ऐं कन ॾेई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। इहा जेका साम्हूं माई अचे पई न, इन्हे जे घर हलणो आहे। तोखे छा करणो आहे ख़बर अथई? हम तो हर फन ॼाणे थो, तूं हम के न समझा। तव्हां इते ई अटकिया पिया हूंदव त माई वञी पंहिंजे घर पहुचंदी। ओदी ओदी वो मुंहिंजी भेणो। ओ चाची चाची न चई छा अदी चरी है छा? ॾिस दुआ लगी पई आहे, किरी पे त पो। छा मूंखे आयो? ये समझंदा अदी तुंहिंजी उमिरि छा आहे? त तोखे वॾी चाची थी चए चरी आला छा? हमज़ा गिहल खे छॾ, कम जी ॻाल्हि कर। सतनी भाइरन सुधो सत भिराई कुर्बान जे तॾहिं वञी हमजे खे बिरेक लॻे। अदी भेण तूं दिलि में न कजांइ, तो हमज़ो थोरो अकुल में घटि आहे। हम तो हर फन ॼाणे थो सत भिराई। अदी असीं रस्तो भुलिजी विया आहियूं। गाॾियूं सारियूं लॻी पयूं आहिनि, तव्हां रस्तो भुलिजी विया आहियो। केॾांहुं वञिणो आहे तव्हांखे? सत भिराई ओलो ॾिस ॾे, जे छोलो ॾिस ॾेई किथे इहे न चए असांखे अञा अॻिते रवानो करे छॾे। पहिरियों ई देरि थी वई आहे, ॻाल्हि कयो, मूंखे घर वञिणो आहे। अदी असांखे वञिणो आहे मूमल जी काक, उहा किथे लभबी? काॾे मुंहुं मरियम जो ऐं काॾे टंडो अलाए यार। टंडे में त को मजो बि पहुची वेंदो। अदी मुंहिंजी भेण असांखे मूमल जे काक जो ॾसो ॾे, असां उॾे ई वेंदासीं, असांखे वॾा कम आहिनि। पर तव्हां उॾे छो पिया वञो? मुंहिंजी बाटेली मां मोहर पी खे भॼाए खणी हली वई, यको जील लॻा विया, अञा त को थमिले ॿियो ॻोल्ही था पिया वठूं। मुंहिंजी भेण तूं हमज़े जे हुल खे कोन पुॼंदी आहे। बसि अॼो की राति कीअं बि करे असांखे पंहिंजे घर में पनाह ॾे। न न मुंहिंजी भेण मूं वटि अॻु में ई। अदी मुंहिंजी भेण अच्छा परदेसी माण्हू हिन महिल राति जो कान वेंदासीं, असांखे पंहिंजे घर में छॾियो, हिकु ॾींहुं राति रहा, पोइ लाख ॼाणे पोइ हलिया वेंदासीं। अदी तोखे वठी हलिणो पवंदो, हेठो हथ न ॿधो, हेठो कर महिरबानी। अदा हथ न ॿध, मां चवां थी हथ न ॿध। हलो 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 केॾे हलो, अॻियां जी ख़बर न पए न घर कयो आहे। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, हिन घर में त मौजूं ई मौजूं लॻियूं पयूं आहिनि। घर खुलासो वेकिरो, उथण वेहण में सुख, उन खां पोइ खाधे पीते जो बि त सुख आहे। वाड़ी मां भागन भरी वाह तुझो यार है वारियूं ख़बरूं। रब्बु ई रुस्तम कावड़ जनता त मौत ॾे असां मथां फाको आहे, असांजा पासा ई सुॼा जाए त असां वरी त सुख में वेठा आहियूं। पादरनि जो ख़ैरा ढोलण रुगो खाइण पीअण ढव ते हुजे, पेट लाइ पादर कोन खाइबा। ओ मुंहिंजा ढोलण, तूं सोराना सचो आहीं। असांखे हिन घर में कॾहिं बि सुख कोन मिलंदो।
मां त पुफी के चवां थी त हे घर छॾे, पर पुफी मञे ई कान थी। तू मूंखे सिलाई करण न सेखारे। इते घर में आजो छोरो रब्बू ऐं रुस्तम रहनी कोन था, सॼो ॾींहुं रुलण पुठियो। तंहिंखां पोइ वॾो सावण आहे, उन्हे खे बि रुलण खां फुर्सत आहे ई कान। माई भागुल सॼो ॾींहुं गाह जे कढ, अटो बि उन्हनि जो, लटो बि उन्हनि जो। पोइ असांखे बाक़ी छा घुर्जे? अञा बि ॾुखिया आहियूं। ॿियो कुझु न घुर्जे। अलाह सम्झ ॾे माई भागुल खे, वरी अलाए कंहिंखे थी गेलियो अचे। छॾ फ़क़ीर, तुंहिंजो त मखण पए थो मथो सड़े। हाड़ी मुसाफ़िरी असली थकजी पई आहियां, चेली भॼी पई आहे। पासो त थोरो जो त सही थी विया मायूं, सोड़ खणी कई अथव। अरे हेॾे लॻड़ी, हे गंढ में छा आहे? कुझु कोन्हे कुराड़ी जा फोटूं जा लिकाई थो। अच्छा पोइ लपा थणो अथव। मार का पोई अचण साईं दादा दादा कयूं आईयां, त मां न तो लथियां छा? मई त दादागिरी थन, मार पए तोखे, मूंखे छो मार पए? पठाण वांगुरु ॿार खयो अथई छा? बात ढोई त बात होसे, बात तो गुजारे दे, चुप करो। कोई तव्हांजो छा इरादो आहे? जानवर सां वफ़ादारी करे पंहिंजी ज़िंदगी दरपदर गुज़ारण चाहियो था, या पोइ रेस सां सचाई करे सुकून सां रहण चाहियो था? असांखे सम्झ नथी अचे, तूं जानू ऐं रेस जे विच में नफ़रत छो थो पैदा करीं? जानू ऐं रेस जे विच में अॻु में जी नफ़रत आहे। पर जानू त 24 कलाक रेस जे बगल में वेठो आहे। जानू उठ मिसल आहे, जंहिं वण सां ॿध न उनखे ई खाए थो। ऐं हिन वक़्तु जानू कहिड़े बि तरीक़े सां रेस खे माराए उनजी जॻह वलाइण चाहे थो। ईअं नथो थी सघे। जेकॾहिं रेस पंहिंजी मौत मरंदो न, तॾहिं बि उनजी जाइ जानू नथो वलारे सघे। तव्हां जानूअ खे नथा सुञाणो। छा जानूअ तव्हांजे सर जे मथां हथ रखियो? जानूअ खां वधीक तव्हांखे कोई सजण ई नथो नज़र अचे। इहो ई जानू पंहिंजे मक़सद हासिल करण लाइ तव्हांजे खीचे में फाहो विझंदो। अकबर जानू खे थो मारे, जानू अकबर खे थो मारे, ख़बर पवे नथी त सही केरु आहे। छा पियो सोचीं? इहो ई सोचींदो न त मां तव्हां सां धोखो कंदुसि। थी सघे थो। न, कॾहिं बि न। पर मां तव्हांखे जानूअ जे धोखे खां बचाइण चाहियां थो। असां सां धोखो त न थींदो न? कंहिं मथां एतबार करण बि सिखो। जानूअ मथां एतबार कबो। शींहं खे छॾे गिदड़ सां सचाई पिया कयो। तोसां वफ़ादारी कयूं त छा मिलंदो? असुल मक़सद ते हाणे आया आहियो, पर मूं मां तव्हांखे कॾहिं बि कस कान लॻंदी।